अयाज़ चैनल हमारी से आए हो मुझे यूट्यूब चैनल अयाज़ यूट्यूबर। सो लेडीज़ जे अगर दोस्तों तव्हां अगर मुंहिंजे चैनल ते नया आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं लाइक ज़रूरु कयो जीअं असांजी हर नई वीडियो पहिरियां तव्हां ताईं पहुची सघे। ऐं मां तव्हांखे कुझु ॿुधाईंदो आहियां त मां हिन टाइम पंहिंजे ॻोठ में मौजूदु आहियां। हीअ असांजो आहे हिकु नंढो स्कूल जिते असां नंढपण में पढ़िया हुआसीं ऐं हीअ अॼु मुंहिंजो उतां जो विलोग आहे मुंहिंजे ॻोठ जो, मुंहिंजे स्कूल जो, मुंहिंजे ॻोठ जो स्कूल तमामु प्यारो स्कूल जंहिंमें मूंसां मुंहिंजा दोस्त पढ़ंदा हुआ, मुंहिंजा नंढा नंढा दोस्त, मुंहिंजा कज़न्स। सो अचो त हीअ असां तव्हांखे पंहिंजो स्कूल ॾेखारियूं। हीअ आहे एंट्री गेट पहिरियों वारी असांजे स्कूल जी। ऐं हीअ आहे असांजो प्यारो तमामु प्यारो स्कूल। उमेद आहे त तव्हां दोस्तनि खे पसंदि ईंदो। सो अचो त असांजे स्कूल खे विज़िट कयूं था। ही फर्स्ट रूम, ऐं ही बोर्ड हिते गॾु पढ़ंदा हुआसीं। तव्हां असांजे स्कूल जो हिकु क्लासरूम ॾिठो ऐं अचो त अॻिते वधूं था ऐं हिकु ॿियो रूम जेको आहे हीअ आहे रूम जेको तक़रीबन हमेशह ख़ाली ई रहंदो आहे। उमेद आहे त ही तव्हांखे पसंदि आयो हूंदो, हिकु नंढो स्कूल ॻोठ जे हिसाब सां। वधीक व्लॉग ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु प्रेस कंदा जीअं असांजी हर लेटेस्ट वीडियो पहिरियां तव्हां ताईं पहुची सघे। सो एतिरे ताईं ॾिजो अयाज़ खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। पंहिंजो वधि खां वधि ख़्यालु रखंदा।